वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। असां पाकिस्तान जो दिफ़ा करण ॼाणूं था। पाकिस्तान लाइ केतिरियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, आर्मी चीफ जो चवणु आहे। भारतीय मीडिया ऐं सोशल मीडिया पंहिंजे रिवायती कूड़ी प्रोपेगेंडा सां तारीख़ तब्दील नथो करे सघे। आर्मी चीफ जो चवणु आहे त असांजे अबनि ॾाॾनि पाकिस्तान लाइ बेपनाह कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मुस्लमाननि ऐं हिंदुनि जो मज़हब, तहज़ीब, ॿोली, सक़ाफ़त ऐं तारीख़ मुख़्तलिफ़ आहे। आसिम मुनीर जो चवणु आहे त ॿ क़ौमी नज़रिए में कंहिं बि पाकिस्तानी खे शक नाहे। भारतीय मीडिया हक़ीक़तुनि खे पंहिंजे कूड़ ऐं प्रोपेगेंडा खे लिकाइण जी कोशिश कई आहे। भारतीय मीडिया ॿ क़ौमी नज़रिए खे जचण जी कोशिश कई आहे। भारतीय मीडिया ॿ क़ौमी नज़रिए खे हक़ीक़तुनि खां हटी हिंदू कार्ड बणाइण जी नाकाम कोशिश कई आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर काबुल में पासिंग आउट परेड ख़िताब कयो आहे। संदसि चवणु आहे त असां पाकिस्तान जो दिफ़ा करण ॼाणूं था। पाकिस्तान लाइ केतिरियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। भारतीय मीडिया ऐं सोशल मीडिया पंहिंजे रिवायती कूड़ी प्रोपेगेंडा सां तारीख़ तब्दील नथो करे सघे।